सिंध साॻी अथव सोच जो हिकु दफ़ो ॻाल्हि पाड़नि ई ज़ातियुनि खां थी वई परे बाहि मज़हब जे नाले मथे पई भरे हाणे शरीयत बि फ़िरक़नि दर पई फिरे बांग हिन जी जुदा बांग हुन जी जुदा फ़र्ज़ वाजिब विज़ू सभु बदिलजी विया हिकिड़ो इंसान आहे ॿियो मुस्लमान आहे रोज़ फितने जी फतवा थी जारी थिए रोज़ फतवा जो साहिब तो फरमान ॾे रोज़ न्याणियुनि जा मज़हब मटायो छॾे भरम मां पियो कढे दीन वारी करे दीन वारीअ खे मारे तो कारी करे तो जे इस्लाम ॼातो त छा थी पियो तो जे अहराम पातो त छा थी पियो दीन तुंहिंजो ना धर्म तुंहिंजो ना बाब कहिड़ा भरी भरम तुंहिंजो ना मुंहिंजे नगरीअ मां हिकिड़ो ई नारो लॻो जेको इंसान ला सो ई इंसान आहे तुंहिंजो मखदूम ॾिस तुंहिंजो मंशूर ॾिस मुंहिंजी तारीख़ पढ़ मुंहिंजो मंशूर ॾिस हा इनायत जो इस्लाम ईंदो वरी हा इनायत जो इस्लाम ईंदो वरी मुंहिंजे नगरीअ मां लींगर को थींदो वरी कन खोले तूं रख तोखे चवंदो वरी मां वफ़ाउनि जे मिटी मां पैदा थियल मां सचाईअ जे सगड़नि संदो सां ॾियल मां अक़ीदे जे अॻड़ियुनि में क़ाबू थियल मुंहिंजे मज़हब में दोखो दगा को ना मुंहिंजी शरीयत में कंहिंजी गिला को ना केले साज़िश सितम या सज़ा को ना जस्त खाकी खे चाइण खता को ना जस्त खाकी खे चाइण खता को